अस्सलामुअलैकुम। सब्सक्राइब करो मुझे चैनल के डायरेक्ट यूट्यूब ते वनी अब्दुल्ला स्पेस एवरी स्पेस टॉपिक लिखो डायरेक्ट मुझी वीडियो सब्सक्राइब करो। डायरेक्ट मुझी वीडियो तव्हां वटि पहुची वेंदी। प्लीज़ बराए मेहरबानी डायरेक्ट वनी ये करो जे अगर तव्हां चाहो था हर अचण वारी वीडियो मुझी तव्हां वटि पहुचे। मुझे ब्लॉग फौरन तव्हां वटि अची वेंदो। हाणे मां ॻाल्हि कंदो जो टॉपिक है कारोबार छाजे करे पंहिंजो बहितरीन ॻोठ है। टंडो सुमरो तमामु सुठो ॻोठ है। इन लिहाज़ सां अक्सर पाण ॾिसंदा आहियूं अगरि कंहिं होटल खोली है तो पाण छा कंदा आहियूं फ़ौरन हुनजे पासे में होटल खोलंदा आहियूं। पोइ ना हू वेचारो कमाईंदो आहे ना ई पाण कमाईंदा आहियूं। छाजे करे उहो इन करे मसवाड़ जा ख़र्च धार पघारदारनि जा ख़र्च धार ॿियो तेल वग़ैरह हींअर महांगो आहे, मुर्गी महांगी आहे, हर शइ महांगी आहे। इहा सोच करो। ॿियो घरनि में लेडीज़ जेको सामान खपाईंदियूं आहिनि अक्सर मुंहिंजूं भेणूं का मेकअप जो सामान खपाईंदी आहे, का कपिड़ा वग़ैरह चैम्पलूं वग़ैरह अक्सर वरी ॾिसंदे उन जे पासे में या का अची विकणंदी या उनजे साम्हूं अची विकणंदी। पोइ ना हू कमाए या केरु रोल पियो खपाए ऑनलाइन वरी उहो जे विकिणे वरी साॻे उन ई टाइम ते अॻियूं माण्हू अची विकिणंदो आहे। हाणे वरी ना हू कमाईंदो सिर्फ़ु दुनिया खे इहा ख़बर पवंदी पई त ॿई ॼणा कारोबार पिया करनि। छा पिया करनि? कारोबार पिया करनि। पर उहा हुननि खे ख़बर हूंदी असीं सिर्फ़ु ख़र्चे जा पैसा पिया कढूं या घर जा पैसा पिया ॾियूं। पर रही ॻाल्हि इहा मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे कहिड़ो तव्हां कमु करो। फ़र्ज़ु करो जेकॾहिं साॻियो ई कमु तव्हां करो था रोल जो कमु रोल तव्हां ठाहे विकिणो था। जेकॾहिं को माण्हू फ़र्ज़ु करो ॿीं खां 4 रुपए ताईं या 5 रुपए ताईं ठाहे पियो तव्हां त खणी भला 5.5 ठाहियो। इहो फ़र्क़ु रखो भला जीअं अॻे खे फ़ाइदो पहुचे तव्हांखे पहुचे। मुंहिंजो इन में ॿियो को मक़सदु कोन्हे न कोई मुंहिंजो अहिड़ो को कारोबार आहे। पर रही ॻाल्हि इहा सुठी ॻाल्हि इहा आहे पंहिंजो हिकिड़ो सुठो ॻोठ आहे। पर उन लिहाज़ सां हलूं ही शहर कोन्हे जो पासे में सभु दुकान साॻियां हुजनि। ईअं कोन थींदो कारोबार। हर शइ अलाह जो शुक्र आहे पंहिंजे ॻोठ मां मिले थी। एतिरे क़दुरु ताईं सेल फ़ोन बि पंहिंजे ॻोठ मां मिलियो वञे यानी कि मोबाइल। पर मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त जेको कुझु पाण करूं अॻियां जो ख़्यालु करूं जंहिंमें पाण खे फ़ाइदो आहे हुनखे फ़ाइदो आहे। बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करो। अब्दुल्ला एवरी टॉपिक। जज़ाकल्ला।